ॾिस पुट, जेकॾहिं न इंसाफ़ सां सोचियो वञे इहा सॼी ग़लती तुंहिंजी आहे। जेकॾहिं न सुहिणी खे तूं वन वाह मां न भॼाई आहे त सामल वारा अहिड़ो क़दम खणंदा छा बाबा? बाबा मूं सोनी खे भॼायो नाहे, पर हुनजो पीउ रुंडे छोकिरी पाण मुंहिंजे हवाले करे छॾी हुई। पुट तोखे त इहा ख़बर आहे तो आहे शैतान माण्हू, पोइ तूं हुनजे मिकर ऐं शैतानगिरीअ में छो आहे? चाची गुज़रीअ खे यादि न कर, हाणे हिन मसइले जो हल कढ। मां त चाहियां थी सांवल जन जे घर हली उन्हनि खां माफ़ी वठी अचूं, थी सघे थो उहो असांखे माफ़ करे छॾनि। छा चई अम्मा? अम्मा इहे सांवल वारा हिन महिल असांजा ॾोही आहिनि ऐं तूं वरी ईअं थी चवीं ख़ाली असां उन्हनि खां माफ़ी वठी अचूं? पुट, माफ़ी घुरण सां माण्हू नंढो नाहे थी वेंदो। बाबा तुंहिंजी भेण हुन घर में आहे, तोखे पंहिंजी भेण जे करे सभु कुझु दर गुज़र करणो पवंदो। हा पुट, सांवल वारनि सां हाणे असांजी दुश्मनी ठहे बि कोन थी, पारस जे करे असां हेठां ई कंदासीं। चाची पंहिंजे पुट खे एतिरो बि न केरा जो सुभाणे सांवल वारा वतन हुनखे लताड़ींदा। भाॼाई इहा ॻाल्हि अम्मा ऐं बाबा कॾहिं बि कोन सम्झंदा। हर चकर ईअं था चाहिनि त मां सभिनि जे अॻियां बसि झुकियल नज़र अचां। बाबा अॼु कीअं करे बि मां पंहिंजी भेण पारस सां मिलण जे लाइ वेंदुसि। पुट, फिलहाल ॿाहिरि वञण जी का ज़रूरत न आहे। हा पुट, उहो तोखे दाख़िल थियण ई न ॾींदा पंहिंजे घर में, तोखे साम्हूं ॾिसंदा न कोई न कोई तोखे नुक़सानु पुॼाईंदा। अम्मा जेकॾहिं हू मूंखे मारणु चाहिनि था न भली मूंखे मारनि, पर मां बुज़दिलनि वारी ज़िंदगी वेही घर में कोन गुज़ारींदुसि। सांवल वारा सुको खे कुझु ई न चवंदा, तव्हां परेशान न थियो। सभाई सांवल वारनि जी अञा कावड़ ख़तमु नाहे थी। मलूका रेस खे दाह ॾेई आया आहियूं, जेसि ताईं ॻाल्हियूं नथियूं थियनि न हिन खे कुझु ख़्यालु करणो पवंदो। हैदर खे सिकुअ जे मथां ॾाढी कावड़ आहे। पारस सां निकाह करे घरां ज़बरदस्ती वठी विया आहिनि, अञा बि हुननि जी कावड़ नथी लहे। इन ॻाल्हि खे तूं नथी सम्झी, असांखे ख़बर आहे। मलूका, मां वञी छोकिरे खे वठी थो अचां। जल्दी वञ, मिंथ मेड़ करे छोकिरे खे वापसि वठी अच। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।